नाज़रीन, मोहरो मां जानी जुमानी जी ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत जे माज़ूरनि जी बहाली वारे खाते डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट फॉर पर्सन्स विथ डिसएबिलिटीज़ पारां माज़ूर ऐं बेसहारा माण्हुनि में व्हीलचेयर्स, ट्राईसाइकिल, वॉकर सपोर्ट स्टिक ऐं कननि जे ॿुधण जा आलात विरछण जी हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। हीअ तक़रीब इनोवेटिव ह्यूमन फॉर चेंज जे ऑर्गेनाइज़र ज़ाहिद हुसैन ॾाहिरी जी निगरानी में थी गुज़री, जंहिंमें महिमाननि बि शिरकत कई। बेसहारा माण्हुनि में व्हीलचेयर्स, ट्राईसाइकिल्स, वॉकर सपोर्ट स्टिक्स ऐं कननि जा आलात, ईयरफोन्स विरहाया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़ररीन चयो त हीउ इंसानी ख़िदमत जो हिकु बहितरीनु क़दम आहे, जंहिंसां न रुॻो माज़ूर माण्हुनि खे सहारो मिले थो पर संदन मायूसी जो बि ख़ात्मो थिए थो। तक़रीब जे आख़िर में इंतिज़ामिया पारां मुअज़्ज़िज़ महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया विया।